सालार छा ॻाल्हि आहे? मां कुझु ॾींहंनि खां ॾिसी रही आहियां त तूं अक्सर रातिनि जो घर खां ॿाहिरि थो रहीं। तोखे ॿुधाइण ज़रूरी आहे? हा, नाराज़ छो थो थिए? मां त इन जे करे पे पुछो त तो में काफ़ी बदलाव अची वियो आहे। तुंहिंजी अखियुनि में उजागे जा निशान पइजी विया आहिनि। तूं काफ़ी कमज़ोर बि थी वियो आहीं। बाबा जे वञण खां पोइ सॼी ज़िम्मेवारी मुंहिंजे मथां आहे। राति ॾींहं महिमान अचनि वञनि था पिया, बनी ॿार जा मसइला आहिनि, रोज़ को न को फ़ैसिलो बि आहे। इहे सभु कम चाचा लाइक़ बि कंदो हुयो, पर उहो कॾहिं बि ईअं घर खां ॿाहिरि न रहियो राति जो। कॾहिं को अहिड़ो इत्तेफ़ाक़ थी बि वेंदो हो त आधीअ मांधीअ मोटी ईंदो हुयो। त तो इहो जीअण जजाल करे छॾियो आहे। घर में अचां थो त तुंहिंजो ट्रीको शुरू। आख़िर तोसां मसइलो कहिड़ो आहे? ॿुधाए। मसइलो त को बि न आहे, मूं त ईअं पियो पुछो। मां ॾाढो थकिजी पियो आहियां। जेकॾहिं मूंखे आराम करणु ॾे त मां आराम कयां, न त ओताक में वञी सुम्हां भला। न न, तव्हां आराम कयो, मां ई वञां थी। जेकॾहिं कुझु खपे त पोइ ॿुधायो। फिर अकेला ई खपे, अकेला ई। रुॻो मुंहिंजी जान छॾ। मां भला तव्हांजे लाइ खीर गरम करे खणी अचां? हा, वञ वञ, खणी आ। हुन में माखी बि विझी अचां। वाह दाता क्या खाना वाह यार, ज़ोरार माण्हू यार। वारस त आहे ई अध मग़ज़ी माण्हू, तूं उन जे चवण ते छो लॻो हीअं अचे? अदा हू ख़ुदकशी कोन कंदो। बाबा अध मग़ज़ी आहे न, तॾहिं त परेशान। अध मग़ज़ीअ ते कहिड़ो एतबार? अदा तूं झूनड़ो मुड़ुसु हींअर वारस खे किथे ॻोल्हींदी? तूं वञी घर आराम कर, मां पाण ई वारस खे ॻोल्हे थो अचां। विराम ख़ान, मूंखे वरी आराम कोन ईंदो जेसिताईं वारस खे ॻोल्हे हथु नथो कयां। ठीकु आहे अदा, तूं वञ हलियो ॻोठ। तूं ॻोठ में वञी ॻोल्हीसि, मां बनीअ ते थो वञां। जे बनीअ ते वारस हूंदो त मां वठी तो वठंदो अचां। यार पोइ ॿुधो, वरी देरि न कजांइ। इहो छोरो मूं वारो ॿियो गोहर, उहो भला किथे घुमां। इहो खे ॻोल्हे हथु करे मूंखे ॿुधाइजांइ ज़रूरु, ठीकु आहे? अदा तूं को बि फ़िकुर न कर। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।